दम से चमन में बहार बाकी है, उसी के नाम से अब तक वकार बाकी है। मुअज़्ज़िज़ सामीन, असातिज़ा कराम और मेरे अज़ीज़ साथियों, ज़रा आंखें बंद करें और तसव्वुर करें एक ऐसा वक्त जब एक लड़की के ख्वाब उसके घर की चार दीवारी तक महदूद थे, जब आवाज़ उठाना बगावत मोहतरमा बेनज़ीर जी जमहूरियत लाइ जंग ऐं औरतुनि जी तक़दीर बदिलाइण लाइ जंग। हिकु न्याणी जे महिलातनि में जनम वरितो पर वक़्त खे सखर जी जेल जी ऊंधाई कोठी ते पहुचाए छॾियो हो, जिथे तपंदड़ कोठी संदसि जिस्म जी चमड़ी लाहे रही हुई, पर पोइ बि संदसि निगाह में हिकु अजब चमक हुई। अॼु आउं उन न्याणीअ जी वकालत करण लाइ बीठी आहियां जंहिं जे बारे में तारीख़ चयो हो टुटी पवंदी, पर हुन साबित कयो जॾहिं हिकु औरत हक़ लाइ आवाज़ उथारे त वॾनि वॾनि आमरनि जी सोचनि खे झुकाए छॾे थी। ख़तरे मोहतरम बेनज़ीर हिकु अहिड़ी औरत हुई जंहिं न सिर्फ़ डिटेक्टरशिप मतिलबु आमिर जे वॼण ॿोड़ीअ खे बि लोॾे छॾियो हुयो। ख़तरे मोहतरम बेनज़ीर जी जंग को सियासी कुर्सी लाइ न हुई, पर उहा औरतुनि जी तक़दीर बदिलाइण लाइ बि हुई। सदरे मोहतरम तसव्वुर कयो हिते वहशत जा मंज़र आकारा उभा करियल आहिनि, हवा में हेबत आहे, डप जा जंजीर पियल आहिनि। उन वक़्तु मथे ते पियल साई चादर अछो वॻो पहिरियल ईअं ऐं मथे ते पियल साई चादर हवा में ईअं उॾी रही आहे ॼण का सावण जी लहर हुजे। उहा पंहिंजा हिमत वारा हथ खणी हमें लखे माण्हुनि जी समुंड खे उमेद जो इशारो करे थी। उहा असांजे दिलि जी राणी ॿी केरु न बल्कि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो